कराची लियारी जे रिहायशी 65 वरहनि जो बुज़ुर्ग शख़्स गुम थी वियो। वारसनि पारां थाणे ते गुमशुदगी जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। तफ़सीलनि मूजिब कराची लियारी जी रिहायशी 65 वरहनि जो सोनो ख़ान घर मां अचानक गुम थी वियो, जंहिंजो हिकु हफ़्ते खां किथे न ॾस पतो पइजी सघियो आहे। वारसनि पारां मिटनि माइटनि तोड़े शहर में काफ़ी ॻोल्हा बावजूदि संदसि जो किथे बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। इन हवाले सां सोनो ख़ान जे पुट मोहम्मद अली ॿुधायो त संदसि वालिद हिकु हफ़्ते खां अचानक गुम थी वियो आहे, जंहिंजी काफ़ी ॻोल्हा जे बावजूदि संदसि जो पतो नाहे पइजी सघियो। असां अहिड़ी दरख़्वास्त थाणे ते पिणु जमा कराई आहे। हुन चयो त संदसि वालिद जे बारे में कंहिंखे ॼाण हुजे त हू वेझे थाणे ते इतलाउ ॾियनि।